अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जी सालियानी चूंडूं थियूं, जंहिंमें रेड्स लायर्स फारम जे समूरे उहिदेदारनि कामयाबी हासिल करे वरिती है, जंहिंमें सदर जे उहिदे ते एडवोकेट बादल गाहोटो 105 वोट खणी कामयाब थी वियो। 1 साल लाइ मटियारी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जो सदर बणिजी वियो आहे, जॾहिं त ॿियनि उहिदेदारनि लाइ जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते कुर्बान अली भुट्टो 109 वोट खणी कामयाब थी वियो आहे, जॾहिं त संदसि साम्हूं बीठल उम्मीदवार मोहम्मद असलम मेमण सिर्फ़ 58 वोट खणी सघियो आहे, जॾहिं त ॿियनि उहिदेदारनि में नायब सदर लाइ इमदाद अली मेमण 98 ऐं संदसि साम्हूं उम्मीदवार रज़ाक हकड़े 68 वोट हासिल कया ऐं कामयाबी हासिल कई। होॾां ज्वाइंट सेक्रेटरी लाइ नियाज़ हुसैन लिगारी 86 ऐं संदसि मुखालिफ़ उम्मीदवार यूसुफ कलोड़ो 76 वोट खणी सघियो आहे। लाइब्रेरियन सेक्रेटरी लाइ साजिद हुसैन 93 ऐं संदसि साम्हूं हाराईंदड़ उम्मीदवार ज़ीशान बशीर चांडियो 72 वोट हासिल करे सघियो। होॾां इलेक्शन कमिश्नर ख़ालिद हुसैन लिगारी जीअं ई चूंड नतीजनि जो ऐलान कयो ऐं खटींदड़ फोरम सां लाॻापियल वकीलनि ज़ोरदार नारेबाज़ी करे खूब जश्न मल्हायो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।